अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम में आवां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, मुल्क जूं ॿ वॾियूं जमायतूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग इतिहाद क़ाइमु करे 26 जून ते मौलाना फज़ल रहमान जी APC में हिकमत अमली जोड़े हुकूमत ख़िलाफ़ वॾी तहरीक हलाइण वारियूं आहिनि। इन सॼी सूरत हाल जे अंदरि सिंध जी कॉम्परस जमायतूं, अवाम दोस्त जमायतुनि जो या सिविल सोसाइटी जो किरदारु छा आहे, छाकाणि सिंध जे अंदरि हिक तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत जी जेका बैड गवर्नेंस आहे, जंहिंजे नतीजे में करप्शन, अकबा परवरी जा तमामु घणा किस्सा ॿुधण में अचनि था, ऐं ॿिए तरफ़ वरी उन जे हवाले सां जेको स्पेस पैदा थो थिए, उहो छा सिंध दोस्त धुरियूं हासिलु करे सघंदियूं, को पंहिंजो मूवमेंट का हलाए सघंदियूं जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुतबादिल हुअण जी का निशानदेही करे सघे। इन सॼी सूरत हाल ते अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु महिमान में मौजूदु आहिनि एडवोकेट सजाद चांडियो साहब, पाण अवामी तहरीक जा मरकज़ी सदर आहिनि। लाला हसन पठान एडवोकेट, पाण तजिया निगार आहिनि। तव्हांखे वेलकम था चऊं। सजाद चांडियो साहब, कीअं पिया ॾिसो जॾहिं मुल्क जूं वॾियूं जमायतूं हिक ॿिए ख़िलाफ़ तहरीकूं हुकूमत ख़िलाफ़ हलाइनि पियूं, सिंध में त माठार लॻी पई आहे, जेके सिंध दोस्त धुरियूं हुयूं, अॻे हुनजो स्पेस घटिजी वियो, वधीक ख़ामोशी आहे। रऊफ़ साईं, ॻाल्हि हितां शुरू कयूं त वधीक जेका तव्हां था चओ त ख़ामोशी, हाणे कल्ह तव्हां शायदि ॾिठो हूंदो रसूल बख्श पीली साहिब जी वरसी असीं जुंगशाही में जेका 22 तारीख़ ते करे आहियूं, तव्हां ॾिठो त हज़ारे माण्हू अहिड़ी शदीद गर्मीअ में ठुल खां, जैकाबाद खां, कश्मीर खां 7 खां 8 कलाकनि जो सफ़र तय करे औरतूं असां जूं जेके ॿारहाड़ी जूं पंहिंजा ॿार कच्छ ते खणी पहुतियूं, ऐं तव्हां ॾिठो त हज़ारनि जी तादाद में उते शिरकत थी, ऐं उहो प्रोग्राम 8 खां 9 कलाक हलियो शदीद गर्मी में। त माण्हुनि जो जेको इहो हिकिड़ो रायो हो त सियासत सिंध में नज़रियाती सियासत ऐं क़ौमपरस्त सियासत को ख़तमु थींदी थी वञे, उहो जवाबु मुंहिंजो हूंदो त न, ईअं कोन्हे का हक़ीक़त। नज़रियाती सियासत अञा बि पंहिंजे उन उरूज वारे पोज़ीशन ते बहाल तरफ़ वञे थी पई, जेकॾहिं को कंहिं हद ताईं घटि बि थियो हूंदो। ऐं तव्हां शिरकत ॾिठी त सॼे पाकिस्तान में जेके अवाम दोस्त धुरियूं हुयूं उन्हनि समूरनि उन्हनि में शिरकत कई। बाक़ी रही ॻाल्हि जेसि ताईं मर्कज़ में जेके ॿ पार्टियूं पाण में थियनि थियूं पियूं, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि असां पाकिस्तान जे अवाम खे हाणे त मुंहिंजे ख़्याल में ज़हन नशीन थी चुकी आहे हिननि जा जेके इहे ड्रामा ॿुधी ॿुधी ॿिन्ही धुरियुनि जा। हिकिड़े पासे ही जेके जमहूरी हुकूमतूं सजनि थियूं उहे अचनि थियूं, 5-5 साल वेहनि थियूं, अहिड़ा कीस अहिड़ो नाहक अवाम सां थिए थो जो अवाम रिणियूं करे करे उन्हनि खां जान छॾाए थो, ऐं वरी 5 साल अची मेरे अज़ीज़ हमवतनों वारा अची वेहनि था, वरी 5 खां 10 साल 11 साल उहे वेहनि था, अवाम जी हालत बद खां बदतर थींदी थी वञे। ॼण त 2 हिकिड़ा धाड़ेल टोला आहिनि, उहे अची हिक ॿिए सां नाने वेड़ो कयूं वेठा आहिनि। हिकिड़े फुटबॉल जीअं हुकूमतुनि सां खेॾनि था, कॾहिं हो लत थोड़े त फुटबॉल होॾां हलियो थो वञे, कॾहिं हो जहिड़ा आहिनि। ॿिन्ही जो अवाम कंहिंजो बि बुनियादी मसइलो को अवाम जो हल थिए, उहो कंहिंजो बि माना उन्हनि जो एजेंडा ते शामिल कोन्हे का। हा, बाक़ी फुरलुट कीअं थिए, वसीला तव्हां ॾिसो न, बिलियंस तव्हां ॿिन्ही धुरियुनि जो जेकॾहिं चकास कंदव त ही तव्हांजो MP MNA जेको सियासत में जमहूरियत जो नालो वठी उन में हिसो वठे थो, उहो सालनि जे अंदरि 5-7 सालनि जे अंदरि अरबपति ऐं खरबपति थींदो थो वञे। जॾहिं त सूरत हाल तव्हां सिंध जी हींअर ॾिसो, तव्हां अंग अखर जेके हुकूमती अंग अखर आहिनि, ईअं न त को असीं जेके उन जे मुखालफ़त में पिया चऊं, हुकूमती गवर्नमेंट जा अंग अखर आहिनि त गुज़िरियल साल 2018 में 700 जे लॻभॻि ॿारड़ा बुख ऐं बदहालीअ जे करे थर में उहे मरी विया उते। हींअर जेका गवर्नमेंट जी रिपोर्ट आई आहे, जेको हिननि ॾिनो आहे हेपेटाइटिस C खे कंट्रोल करण वारो जेको प्रोग्राम आहे, उनजो जेको इंचार्ज आहे उहो पियो ॿुधाए त 35 खां 40 सैकड़ो माण्हू सिंध जो, माना 100 मंझां 35 खां 40 असांजा माण्हू हेपेटाइटिस B ऐं C जा मरीज़ आहिनि। बिलियंस रुपीज़ हिननि वरिता, न रुगो सिंध हुकूमत, पर हिननि खे ॿाहिरां इमदाद मिली त ही वञी माण्हुनि खे का वैक्सीन्स ॾियो, को उन्हनि खे बीमारियुनि खां बचायो, उहा ख़बर। हाणे हींअर ॾिसो एड्स वारो जेको मामार पियो थो हले, हज़ारनि जी तइदाद में असांजा शहरी एड्स जा जेके आहिनि सो मुतासिर थिया आहिनि। 11 साल जमहूरी हुकूमत सिंध में हली आहे न, 11 साल कंटिन्यू हिननि खे। अॻे त इहा रड़ ऐं दाह हूंदी त 2.5 सालनि में 1.5 साल में असांखे हुकूमत करणु कोन थी ॾी वञे। जेकॾहिं असांखे 5 साल पूरा करणु ॾियनि त असीं खीर जूं नदियूं वाहे छॾियूं सिंधी आवाम लाइ। हींअर त हिननि खे 11 साल पियो पूरो थिए, ऐं सिंध जी हालत हर शहर जी वेंदे तव्हां ॾिसो, इंफ्रास्ट्रक्चर खां वठी, अस्पताल खां वठी, तालीम खां वठी, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खां वठी, उहा सभिनि खे अवाम जे साम्हूं आहे। त अवाम ॾिसो हींअर बि बुनियादी मसइला के अवाम जा हल कजनि, उहो कंहिंजो बि मौक़िफ़ कोन्हे को टॉपिक में एजेंडा में शामिल कोन्हे। हा, बाक़ी ज़मानत फिलाणे खे नथी मिले, ॿिए जी ज़मानत लाइ सहूलियतूं कीअं पैदा थियनि, उन लाइ ही ट्रेन मार्च बि कढनि था पिया, उन लाइ जलसा बि थींदा, उन लाइ कनि। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में ख़ुसूसन अवामी मोट उन्हनि खे कोन मिली आहे। जॾहिं ही हेॾियूं वॾियूं पार्टियूं जिन जा हेतिरा जेके चवनि था जमहूरी पार्टी, तव्हां ॾिठो हूंदो त पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं गिरफ़्तारी थी आहे त 4 ऐं 5 माण्हुनि खां वठी का शिरकत कोन्हे का। अवाम, सिंध जो अवाम हाणे हिननि जे इन्हनि ड्रामनि खे हाणे ज़ाहिर आहे जेके करोड़े रुपया कमाइजनि था, बसूं
बसूं भरे लोड करे जेकॾहिं को DC खां वठी तपेदार खां वठी ऐं कमिश्नर्स खां वठी हुन में इन्वॉल्व हूंदा त पोइ निकिरनि था न माण्हू जेकॾहिं हुन नारे जे लाइ निकिरे हा त उहो पोइ ख़बर पए बाक़ी अहिड़ा जलसा त पार्टियूं हुननि वटि पैसो आहे उहो करे सघनि था। ठीकु लाल साहिबु जीअं पंहिंजो हसन पठान साहिबु हीउ जेको साईं चवे थो त बाबा ही माण्हू अञा बि वोट ॾियनि था नेशनलिस्ट खे मार्केट में त नज़र नथो अचे। न बिल्कुलु कुझु ॻाल्हियुनि जो त चांडिया साहिब जी ॻाल्हियुनि सां मां इतफ़ाक़ कयां थो ऐं कुझु इन करे मतिलबु मूंखे मुंहिंजो जेको एक्सपीरियंस चऊं या जेको तजुर्बो रहियो आहे त जेके कॉम्परस या नज़रियाती दोस्त सिंध में आहिनि उन्हनि पंहिंजी अलॻि को तशख़ुस बरक़रार न रखे सघिया आहिनि। माना जॾहिं पीपल्स पार्टी अपोज़िशन में हूंदी आहे त उहे उन सां गॾु बीठा हूंदा आहिनि इतिहाद को न को ठाहे ऐं हींअर सवाइ अयाज़ लतीफ़ अली जो या ज़ैन शाह जे बाक़ी जेके GDA में माण्हू आहिनि उहे सभु आज़मायल माण्हू आहिनि सदाई डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली हुकूमतुनि सां रहिया आहिनि त वरी उन्हनि सां बीठा आहिनि छा त इन जे करे हिननि जो हिकिड़ो अलॻि जेका सुञाणप हुजणु खपे अलॻि पावर हुजणु खपे उहो अनफॉर्चुनेटली अञा ताईं मिसिंग आहे ऐं उनजो फ़ाइदो सदाई जेके सोकाल्ड नेशनल पॉलिटिक्स कंदड़ पार्टीज़ आहिनि उहे वठनि थियूं ऐं उहे उन्हनि खे इस्तेमालु कनि था जॾहिं उन्हनि खे ज़रूरत पवे थी मतिलबु हाणे GDA में जीअं सभु थिया उन्हनि सां गॾु बीठा वञनि पर ज़ाहिर माण्हू त ॾिसनि था त GDA में बि साॻा माण्हू आहिनि PP में बि साॻा माण्हू आहिनि कल्ह इहे PP में अॼु GDA में कल्ह मुशर्रफ सां हुया अॼु ज़रदारी सां आहिनि सुभाणे इमरान सां बीठा हूंदा उहे साॻिया माण्हू त इन जे करे माना इहो वॾो अनफॉर्चुनेट आहे। हालांकि सिंध में वॾो पोटेंशियल रहियो आहे हिते पॉलिटिकल वर्करनि वीचारनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पर उहो पंहिंजी हिकिड़ी अलॻि शनाख़्त न ठाहे सघिया आहिनि अनफॉर्चुनेटली ऐं इन जे करे ई हिननि खे सदाई नुक़सानु थियो आहे या जॾहिं बि का वोट पॉलिटिक्स थिए थी त असांजा कॉम्परस अक्सर करे पंहिंजनि इलाइक़नि में उन्हनि ई वॾेरनि खे या नेशनल पार्टियुनि खे वोट ॾींदा आहिनि छो त हिननि जो ज़ाहिर अहिड़ी पॉलिटिक्स रही कोन्हे त पोइ माण्हू ज़ाहिर माण्हुनि जो उन्हनि ते ट्रस्ट कोन्हे ऐं इन जे करे उहो नुक़सानु भोगणो पवे थो। पर योम मादरे वतन थिए थो या जीअं साईं ॿुधायो पली साहिब जी वरसी आहे या जीअं साईं जेम्स जी सालगिरह आहे वरसी आहे या ॿियूं तकरीबूं आहिनि उन्हनि में त माण्हू अचनि था मां चयो त अलॻि हिकिड़ो तशख़ुस हूंदो आहे न पंहिंजो तव्हां हटी करे मिसाल ॾिसो जेकॾहिं GDA में जेके पुराणा खिलाड़ी आहिनि सभु आज़मायल आहिनि न माण्हुनि जा ईअं ई पीपल्स पार्टी जॾहिं अपोज़िशन में अचे थी उहा बि आज़मायल आहे पर असांजा कॉम्परस जॾहिं उन्हनि सां वञी बीहनि था GDA जे नाले में या PP या अपोज़िशन जे नाले में त माण्हू सम्झनि था त हीअ कम या कोन्हनि छो त वरी बि हिननि सां बीठा आहिनि त हिननि खे अलॻि थी बीहणो पवंदो भले GDA भले ठहे पियो उन सां गॾु जेके नज़रियाती कॉम्परस माण्हू आहिनि उहे अलॻि पंहिंजो को इतिहाद ठाहिनि हा त माना माण्हुनि खे लॻे हा त न हीअ अलॻि बीठा आहिनि हिननि सां पर हू जॾहिं बि हुन सां गॾिजी वञनि था माण्हू सम्झे थो भई ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे ब्रेक जो टाइम थियो आहे असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सर ब्रेक खां अॻु में लाला हसन पठान साहिब चयो पिए त इतिहाद ठहणु घुरिजनि सिंध दोस्त पार्टियुनि जा कॉम्परस जमायतुनि जा पर कुझु दोस्त चवनि था इतिहाद जा नुक़सानु ॾिनो आहे सदाईं टोड़ फोड़ जो शिकार थियनि था इल्ज़ाम तलाशियूं थियनि थियूं पलीर साहिब डॉक्टर कादिर मक्सी ॿिया जलाल शाह साहिब मुमताज़ अली भुट्टो साहिब ॿियनि घणनि गॾिजी इतिहाद वेठा हुआ ऐं उते हिकिड़ी ॿी पॉइंट अचे थी जिते मुमताज़ अली भुट्टो साहिब वेठो आहे जिते कादिर मक्सी साहिब वेठो आहे जिते पलीर साहिब वेठो आहे या ॿिया वॾा लीडर वेठा आहिनि उते अज़ीज़ुल्लाह बोए बि वेठो आहे उते अमीर बमरो जी जमायत बि आहे त उते अशरफ नूनारी जी बि जमायत आहे त उते अज़हर जतोई जी बि जमायत आहे त नंढियूं नंढियूं पाकेट जेके नंढियूं जमायतूं आहिनि उहे बि शामिलु थियनि थियूं उन्हनि खे बि तकीर करण जो मौक़ो मिले थो या उन जे करे इहे सक्सेसफुल नथा थियनि हुन में नियतूं सही नथियूं हुजनि। न ॾिसो रऊफ़ साईं हाणे जीअं सवेर ॻाल्हि पई हली त साईं जो त मां त सम्झां थो त कॉम्परस त सियासत अञा ताईं उन पंहिंजे उन जो जलाल में मूंखे त नज़र अचे थी जंहिं नज़र सां आउं ॾिसां थो पियो ऐं ॿी जेसिताईं इतिहाद उन में अर्ज़ु आहे न उन में अर्ज़ु इहो आहे त पंहिंजो हैदर मंज़िल रही वई अवामी हाउस विकिरो थी वियो जसकम जो मीडिया सेंटर बंदि थी वियो अञा सिंध में छा थींदो ॾिसो उन सां गॾोगॾु इहो त हाणे हिकिड़ो जेको मामला मौजूदु आहे त उहो हुजणु घुरिजे न पार्टी ॾिसो पार्टी जेका पार्टी जो कमु ऐं पोरियो ॾिसबो न हींअर तव्हां ॾिसो रसूल बख्श पली साहिब जे असांखां जिस्मानी तौर ते दिहार थियण खां पोइ टे चार धड़ा थी विया न धड़ा किथे थिया अयालती पली जो अलॻि साहिब अची वियो कुझु दोस्त अवामी जमहूरी पार्टी में हलिया विया अलॻि थी वई पहिरीं उन खां पहिरीं अवामी तहरीक जी परफॉर्मेंस ॾिसो त पली साहिब जे धार थियण खां पोइ बि तव्हां ॾिठो हूंदो त डैमन जे ख़िलाफ़ जॾहिं साकिब निसार साहिब वेही ऐं चंदो पे गॾु कयो ऐं कैंपेन पे हलाई त सिर्फ़ु अवामी तहरीक जीअं पहिरियों दफ़ो असां प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं हुनखे चयोसीं त तूं हाणे अणधूरियो न रहियो आहीं छाकाणि
ॼाण त सिंध ऐं पंजाब जो पाणी जो तकरार 18वीं सदी खां वठी हर पार्टी थी ॿुधाए न, तव्हां डॉक्टर कादिर असां मोहसिन जमात सां ॾिसो, गॾु मिलो न न, भले हू चवंदा रोड जी सिंध में ॻाल्हि असां आहियूं न, अयाल रोड जी पलीस ॻाल्हि जमात जे माण्हू सां मिलो न चवंदा भाई रोडनि ते बिल्कुलु, खिपरो इहो- कंदकोड़ न, न, कश्मीर में केरु आहे सही, सही, मिसाल तौर ते हर को जमात ईअं थी बिल्कुलु, चवे चवण हा। जी ॿी ॻाल्हि थी थिए ज़बानी त कंहिंखे रोके कोन थो सघिजे पर हा। तमामु रस्ते ते रोड ते जंहिंखे ॾिसे थो त असां कराची में 3 ॾींहं प्रेस क्लब ते अवामी तहरीक वञी वेठी हा। सॼी सिंध में पंहिंजी वसियत आहार वञी एहतजाज कयासीं हा। जेसिताईं सिंध जे धारियुनि जी आबादकारी जो मसइलो आहे उन में बि असां किरदारु अदा कयो उन खां सवाइ हीउ जेको सिंध जे ज़मीनुनि वारो मसइलो आहे हिन महिल ताईं ऐं तव्हांखे यादि हूंदो पंहिंजो महीनो ॿ पहिरीं प्रोग्राम थियो तॾहिं बि मूं ॻाल्हि कई हिन महिल ताईं तव्हां ॿिए हंधा को मौक़िफ़ वाज़े न ॿुधो हूंदो सही। सवाइ अवामी तहरीक जे त असीं था चऊं त इहो इंतिहाई ग़लति फ़ैसिलो कयो वियो आहे जेका सिंध जी ज़मीन बहरिया टाउन जे हवाले कई वई आहे उन खां सवाइ जेसिताईं बाक़ी रही ॻाल्हि इतिहादनि जी ॾिसो हींअर असां अवामी तहरीक जो वफ़द पंजाब पंहिंजो KPK बलूचिस्तान मां थी आया सिंध आहियूं में त कयो न सिंध में आहे न सिंध में सिंध एक्शन कमेटी आहे तव्हां ॾिसो त पाणी वारे मसइले ते धारियुनि जी आबादकारी खां वठी जेके अफ़गाननि खे काड पे ठहिया उन ते हेॾी काफ़ी सारी जमायतूं हुन में वॾियूं वॾियूं काफ़ी जमायतूं सारियूं कोन्हनि की हुन में जमायतूं आहिनि वॾियुनि जमातुनि मां तव्हांजी मुराद जेकॾहिं इक़्तिदारी सियासत में हिसो वठंदड़ त जीअं मूं सवेर ॻाल्हि कई असांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु सम्झणु खपे जेका तमामु बिनाई अहम आहे पाकिस्तान जी सियासत में त पाकिस्तान में हिन असुली अवामी सियासत खे वधण वेझण ॾिनो ई कोन वेंदो न तव्हां ॾिसो त छाजे कारण त हू ॿ धुरियूं आहिनि जेके ॿई जंहिंखे पाण चऊं त ॿई धाड़ियल वेठा आहिनि थिया हिकिड़ो पंहिंजो वारो उन्हनि तव्हांखे 10 रोकियो साल त- 11 साल थोरे उन्हनि रोकियो त न आहे, साईं। रोकियल कीअं न आहे तव्हां इलेक्शन खे आज़ादु था सम्झो हीअ जेका पाकिस्तान जी इलेक्शन थी थी आज़ादु आहे हा पर अवाम खे रोकियो हिन कोन्हे महिल ताईं जेका हिकिड़ी इलेक्शन 71 वारी थी जंहिंमें अयूब उन्हनि खे नतीजो ॾेखारियो आहे उन खां पोइ जेके असल कब्ज़ा मां चवंदो आहियां कब्ज़ा ग्रुप जेको वेठल आहे ताक़तवर कब्ज़ा ग्रुप उन कॾहिं बि इहो फ़ैसिलो करे छॾियो त ॿीहर का बि आज़ादु ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कोन तव्हांखे थींदी माण्हू सां पाकिस्तान में। राब्ते करण में माण्हू सां मिलण में माण्हू सां उज़र ख़्वाहियूं करण में माण्हू सां बिल्कुलु। जा मसइला हल न, करण खोटवाद में हूंदी, वॾी सरकार त कोन रोकियो आहे न, न ॾिसो उन खां इनकार कतन कोन्हे हा। को त खोटवाद हूंदी वसीलनि जी खोट माना हूंदी गटर उथले थो त माना नज़र हाणे हिकिड़े पासे खां करोड़पति ऐं अरबपति जागीरदार वेठो हुजे ॿिए पासे खां जेकॾहिं ग़रीब ऐं हारीअ जो ॿार जेको आहे जेको पंहिंजे बचनि जो रिस्क मारे ऐं हीउ वहिंवार बि पंहिंजे वतन लाइ कंदो हुजे त इन ॻाल्हि खे तव्हां हुन जे बराबरि त स्पीड सां कोन था कैंपेन करे सघिजे पर पंहिंजे वसियत आहार उहो ज़रूरु माण्हू करे थो ऐं असां वटि जेका नई रिवायत आहे मां चवंदो आहियां अक्सर करे त तव्हां ॾिसो क़ौमपरस्त सियासत में आहे मोरूसियत वारो रुझान असां वटां क़ौमपरस्त सियासत मां ख़तमु थियो आहे साईं जेम्स जी पार्टी त साईं जेम्स पंहिंजे वरसे में पार्टी पंहिंजे उन्हनि खे पुटनि खे ऐं औलादनि जे हवाले कोन करियो साॻी रिवायत रसूल बख्श पली साहिब क़ाइमु रखी आहे न त ॿिए हंधि तव्हांखे नज़र कोन थो अचे ॿिए हंधि इहो आहे त हिकिड़ो वेठो आहे पोइ उहो नस्ल हिकिड़ो ई हूंदो कॾहिं त कोन ॾिठो आहे जेके अवामी जमहूरी ऐं लिबरल पार्टियूं सदाईं पीपल्स पार्टी जो कॾहिं को हेठि ॿियो माण्हू आयो आहे जेकॾहिं सदर थिए को चेयरमैन थिए थो या साॻी तव्हां नून लीग खे जेकॾहिं चेक कयूं त उतां बि नवाज़ शरीफ़ थींदो या हुनजी धीउ थींदी या हुनजो भाउ थींदो या पुटु थींदो पर इहा रिवायत ये जमायतूं न करे नथियूं करे सघनि इहे जमायतूं हुन मंज़िल ते न पहुतियूं जॾहिं इक़्तिदारी अवाम में पहुचंदियूं करोड़पति अरबपति खरबपति थींदियूं त पोइ ज़ाहिर ऑटोमेटिक उनजा औलाद बि ज़रूरु कोन्हे त इक़्तिदार में जेकॾहिं पहुचे ऐं सियासत रुगो करोड़पति पैसो त पोइ थो अरबपति ठहे न थिए पर ईअं त आहे ठीकु थी तव्हां छा चवंदा ॾिसो जेकॾहिं असां सदाईं इन्हनि खे जेके नेशनल पॉलिटिक्स कनि थियूं पार्टियूं उन्हनि खे असां सदाईं चऊं था बाबा इहे चोर आहिनि लुटेरा आहिनि धाड़ियल आहिनि मुल्क फुरे विया सिंध लुटे विया बर्बादु करे विया पर वरी बि माण्हू उन्हनि खे वोट ॾियनि था त अहिड़ी कहिड़ी उन्हनि वटि ख़ासि ॻाल्हि आहे या इहो गैप त आहे न जो असांजा क़ौमपरस्त उनखे अॼु ताईं मतिलबु पलीजे साहिब जहिड़ो अज़ीम माण्हू उनखे न पुर करे सघियो जो माण्हू उन तरफ़ वञनि हा ऐं उन तइदाद में उन्हनि खे ऐवान ताईं मोकिलनि हा ज़ाहिर आहे हिकिड़ो ऐवान हिकिड़ो तरीक़ो आहे न हिकिड़ो जंहिंजे थ्रू तव्हां तब्दीली आणे सघो था या पंहिंजनि माण्हुनि खे इंटैक्ट करे सघो था मसइला हल करे सघो था या त उन में छो न थियो आहे ऐं जॾहिं त असां ॿुधंदा पिया था अचूं असां बि नंढे लाइ ॿुधूं पिया था त इहे हींअर त 3 थी विया ख़ैर माना 2 पार्टियुनि खे आहिनि त इहो कंदा रहिया आहिनि 3 जेका पार्टी आहे उहा सदाईं रही आहे मुल्क में उन जी ॻाल्हि हलंदी आहे सदाईं तो जेको बि ईंदो आहे उन जे थ्रू ई ईंदो आहे त इहो मतिलबु सोचणु खपे असांजे क़ौमपरस्तनि खे या जेके बि नज़रियाती पॉलिटिक्स कनि था त भई किथे गैप रहिजी वियो जो 60 सालनि में बि तव्हां उहो गैप न भरे सघिया तव्हांजा इतिहाद थियनि था उहे फौरन टुटी था वञनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां माना स्टेज ते तक़रीर न ॾिनी करण थी पार्टी अलॻि थी वई इतिहाद में त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं सोच आहे अञा ताईं ऐं असांजे उन्हनि दोस्तनि में उहा जेसि ताईं तब्दील नथी थिए त तेसि ताईं त कुझु फ़ाइदो थियणो कोन्हे ठीकु आहे असां भले उन्हनि खे चोर धाड़ियल चवंदा रहूं फ्यूडल साईं वॾा ज़ालिम आहिनि हीअं आहिनि
पर ज़ाहिर फ्यूडल जो हिकिड़ो किरदारु आहे उहो माण्हू सां उथे वेहे थो, मरणो परणो असां ॾिसूं था, जेकॾहिं को बीमार थिए थो उहो फ्यूडल हुनखे गाॾी ॾिए थो त भाउ खणी वञो अमरा खे करे तव्हां, त हुनजी हिकिड़ी उथी वेठी आहे। असां वटि हिकिड़ो सोच आहे हिकिड़ी त भई फ्यूडल त वॾा ख़तरनाक आहिनि, इहो कुझु ई कोन था कनि, भई जेकॾहिं हू कुझु न कनि त माण्हू एॾा चरिया कोन्हनि, माण्हुनि पी पघार जहिड़े माण्हू खे बि किराए विधो न वोटनि में, त अहिड़ो रुझान कोन्हे सिंध में। सिंध माना सदाई हिकिड़ो रही आहे, चङनि भलनि खे हुननि खटरायो बि आहे, हारायो बि आहे, त उनजे लाइ उन शइ खे ॾिसणु खपे त भई किथे असांखां मिसिंग थिए पई। एतिरनि सालनि खां असां सही बि आहियूं ऐं ईमानदारी सां सिंध जी ख़िदमत करणु चाहियूं था, सिंध जा सचा पुट बि आहियूं, पोइ बि माण्हू असां सां गॾु कोन्हनि, या असां जेके पावर पॉलिटिक्स कनि था मजबूर नथा करे सघूं, या त ईअं हुजे न त असां एॾी एजुटेशन हुजे असांजी जो असां हुननि खे मजबूर करे विझूं त इहे सिंध जा मसइला हल थियनि, बुख बेरोज़गारी ख़तमु थिए, सिहत जा मसइला उहे आहिनि, या जेको पाणी जो साईं ज़िक्र बि कयो कुझु शयुनि जो, बीमारियुनि जो, त माना उहो न आहे न, उहा नथी अचे, इन जे करे उनजो हू फ़ाइदो वठनि था ऐं सदाईं हू खटे अचनि था। इन में हिकिड़ी बि ॻाल्हि कंदो, ॾिसो साईं जीअं चयो त उनखे मजबूर, ॾिसो कालाबाग डैम जो हिन महिल ताईं न ठहणु इन्हनि साॻियुनि क़ौम परसतुनि पार्टियुनि जी अॻुवाणीअ जे करे किरदारु अदा करण जे बेनज़ीर खे बि शामिल थियणो पियो। नवाज़ जॾहिं बेनज़ीर साहिबा जी हुकूमत में हुनजो वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा खर साहिब ऐलान कंदो हो मर्कज़ मां त मां डेमनि जे लाइ पैसा थो रखां, ऐं बेनज़ीर खे मजबूर थी हिन तव्हांजे असांजे इंटीग्रेटेड एक्शन कमेटी में अची शामिल थियणो पियो कालाबाग डैम जी जॻह ते। साॻियो कमु नवाज़ शरीफ़ जॾहिं ऐलान कयो त मां डैम थो ठाहियां, उनखे अचणो पियो। साॻियो कमु जॾहिं मुशरफ चयो त मां ठाहियां थो, ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ ही सभु जेतिरो बाक़ी जेसिताईं ॻाल्हि रही। ॾिसो इलेक्शन वारी ॻाल्हि असांखे मां सवेर ॻाल्हि कई ऐं वरी रिपीट कंदुसि, इहा इलेक्शन पाकिस्तान जी जंहिंमें पीपल्स पार्टी जेका 120 सीटूं थी खणे, त जंहिंमहिल मालिक चाहिनि था, ॿी धुर जेका ताक़तवर चाहे थी त उहा 15 ते वञी थी पहुचे साइज़ हुनजी। नवाज़ शरीफ़ जेको लीड खणी 2/3 जी अक्सरियत सां असेंबली में वेठो, जॾहिं डाउन साइज़िंग था कनि त उहा ही MQM जेका तंज़ीम तव्हांजी 50 MNAs ऐं MPs खणी असेंबली में पंहिंजे 6 सीटुनि ते थी अची पहुचे। मुतहदा मजलिस अमल जेका वण जी काठी गॾाए हिननि ठाही, जंहिंजो को वजूद कोन हो, 80 सीटुनि ते पहुचाए था छॾनि। NP जेका KPK मां खटंदी रही आहे, जिन महिल मालिक उन ते राज़ी नथा थियनि त उहा वञी 7 सीटुनि ते थी पहुचे। त इलेक्शन पाकिस्तान जी आज़ाद आहे ई कोन। हिन सिस्टम में जेका इलेक्शन थी थिए असांखे उहा ज़हन में ॻाल्हि अचणु खपे, छाकाणि त आउं वकील बि आहियां ऐं अंग अखरनि खां वाक़ुफ़ आहियां। 35% खां वधीक वोट कास्ट कोन थो थिए। तव्हांजे 100 माण्हुनि मां 35 माण्हू वोट था ॾियनि। इन 35 माण्हू में वॾेर के सिस्टम वारो जेको लोध वठी खणी अचे उहो बि शामिल हूंदो। तव्हांजी एम्प्लॉइज़ जेके उस्ताद असांजा दोस्त या ॿियूं तंज़ीमूं जेके इलेक्शन में सपोर्ट कनि थियूं, उहा बि उन में शामिल हूंदी। उन खां पोइ वोट तव्हांजो थिए थो 35%। इहो वोट आहे जंहिंखे पाण चऊं था त ही वोट खटे था अचनि। जॾहिं बि फेयर इलेक्शन थियो, जॾहिं ही जदीद सिस्टम टेक्नोलॉजी वारा जॾहिं अची विया, त पोइ ख़बर पवंदी। तव्हां हींअर ॾिसो रुगो हिननि मालिकनि जॾहिं थोरी रुगो अखि खोली कराची में त ख़बर पइजी वञे कराची में अहिड़ो कहिड़ो नज़रियाती इनकलाब अचानक सां अची वियो, जो पढ़ियो लिखियो जेको उर्दू स्पीकिंग शहरी हो सो MQM खां अलॻि थी ॿिए पासे हली वियो। अहिड़ो त कुझु थियो त कोन हो। मतिलबु त मालिकनि जो एतिरो कंट्रोल आहे हिन इलेक्शन वारे सिस्टम ते। नतीजा हींअर जेका हाणोकी इलेक्शन थी आहे, तव्हां ॾिसो उन खां पहिरीं इलेक्शन में ख़ुदि इमरान ख़ान रड़ियूं कंदो रहियो आहे त रुगो 4 तख़्त खोलियो त ख़बर पवंदी। हींअर बि जॾहिं इलेक्शन खां पहिरीं कैंपेन में पे हलाईं त मूंखे जेको चवंदा तक मां खोलींदुसि, हींअर ताईं तक खोलण त तयारु कोन्हे को। इलेक्शन सिस्टम कंप्लीटली इंजीनियर्ड आहे, कंप्लीटली इंजीनियर्ड आहे। जेसी ताईं हूअ धुर जेका क़ाबिज़ धुर लॻी वेठी आहे पाकिस्तान जे मथां ताक़तवर, उहा जंहिंखां ख़ुशि हूंदी, जंहिंखां राज़ी हूंदी, उहो 100 सीटूं बि खणंदो। जेकॾहिं राज़ी न हूंदी त 2 सीटूं बि न। ठीक है, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हसन पठान साहब, ॻाल्हि इहा आहे त एड्स जे मरीज़नि लाइ सिंध हुकूमत 1 अरब रुपयनि जो फंड जारी कयो आहे। ठीकु आहे, वॾो वधी चवंदा पाण निगरानी कंदो। छा था सम्झो त इन बीमारीअ जे लाइ इहे फंड सही इस्तेमालु थी सघंदा? ॾिसो, जेको ट्रैक रिकॉर्ड आहे माज़ी में असां ॾिसूं था त हीउ जेको एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे, इहो तक़रीबन कोई 98 खां 20 इयर्स खां हले पियो। ऐं अहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था त माना अॼु ताईं स्क्रीनिंग न थी सघी। माना जेको बुनियादी हुयो त भई केतिरा माण्हू आहिनि, उहो हिन 20 सालनि में न थी सघियो आहे।
त हाणे सुठी ॻाल्हि आहे, मतिलबु एंडाउमेंट फंड क़ाइमु कयो आहे सिंध हुकूमत, विच इज़ फाइन, माना हुनखे एप्रिशिएट करणु खपे। पर हाणे इहो अगेन इहो सुवालु आहे त छा वाक़ई इहो इन्हनि माण्हुनि ते इस्तेमालु थींदो, या इहे जेको ब्यूरोक्रेट्स मीटिंग्स कनि था, जीअं पोलियो जे लाइ उहे निकिरनि था पंहिंजा, उन्हनि जो सभु कमु थिए पियो, पोलियो ख़तमु न पई थिए। त हींअर त ॾिसो असां ते सीरियस क्वेश्चन ॿाहिरी दुनिया करे पई त भई हीअ कोई मज़ाकिया क़ौम आहे या सीरियस क़ौम आहे जंहिंखे 20 साल थी विया आहिनि, जंहिंखे 20 सालनि में हिननि खे इहा ख़बर कोन पई त भई एड्स जा केतिरा पेशेंट आहिनि, स्क्रीनिंग तव्हां मुकमल न करे सघिया 20 सालनि में, पोलियो खे तव्हांखे एतिरा साल थी विया आहिनि, पोलियो तव्हांजो ख़तमु न पियो थियो। त माना उन मां ज़ाहिर आहे जेकॾहिं उन्हनि शयुनि खे ॾिसूं था त माण्हुनि खे ॾाढो मायूसी थिए थी त भई इहो को फ्रूटफुल शयूं कोन थींदियूं। पर ज़ाहिर आहे ऑप्टिमिस्टिक रहणु खपे। ऐं इन जेकॾहिं मुराद अली शाह हिकिड़ो ऐलान बि कयो आहे ऐं उन्हनि हिकिड़ी स्क्रीनिंग शुरू बि कई आहे, डॉक्टर अज़रा बि माशाल्लाह हू चवे थी त मां सीरियस आहियां उन में, पर हाणे उहा सीरियसनेस मैदान ते ग्राउंड ते नज़र अचणु खपे। ऐं उन सां गॾोगॾु जेको पाणी माण्हू पाण हुकूमत मञे पई थी त पाणी ख़तरनाक हद ताईं ख़राब थी वियो आहे सिंध जो, त उनजे लाइ छा पियो थिए, माना वरी को माण्हू मरणु शुरू कंदा त पोइ ई वरी उनजे लाइ कुझु कंदा। त भई पाणी खे सही करण जे लाइ उन सां ई गॾोगॾु हलणु खपनि सभु शयूं। ऐं ईअं न थींदो त तव्हां सिलेक्टिव कुझु शइ कयो, ऐं जेको हिकिड़ो हार्ट इशू आहे, मीडिया ते इशू आहे, त तव्हां उनखे थोरो ॾियो ऐं उन ते पैसा रखो, प्रेस कॉन्फ्रेंसिस कयो, वरी माण्हुनि खां विसरी वञे, तव्हां खां विसरी वञे। त ईअं ई मां जेका सवेर गैप जी ॻाल्हि पई कई, त असांजे जेके दोस्त सिंध दोस्त जेके आहिनि उन्हनि खे इन्हनि इशूज़ खे कंटिन्यूअस खणणो पवंदो। जेकॾहिं वाक़ई तव्हां को चेंज करणु चाहियो था, माना फर्ज़ कयो तव्हां चओ था त भई 35% वोट थिए थो, भई 75% खे 65 खे तव्हां मोबिलाइज़ कयो न, तव्हांखे कंहिं झलियो आहे, माना उन्हनि खे कयो त तव्हां सां बीठा हुजनि, सुभाणे ख़बर पए त भई हिननि जा माण्हू आहिनि। बाक़ी हाणे जलसो ज़ाहिर आहे हसन पठान साहब बि चयो त सिंध दोस्त धुरी वञनि, पाण बि कुझु कनि। हाणे एड्स जो मामिलो आहे त वञनि कारकुन खे लाइन वञी लतंदरे में लाड़काणे में जिते किथे बाबा जागरता मुहिम हलाए, सरकार जी ज़िम्मेदारी थोरी आहे। बिल्कुलु उहो थिए थो, जागरता मुहिम बि को परिस्थितियूं हलाइनि पियूं जेके आहिनि पंहिंजे वसीलनि आर, उहो बि कमु थिए थो। पर उनजो इहो को ॻाल्हि उनखां हुकूमत खे मुस्तस्ना कोन कंदी त जेका उनजी ज़िम्मेवारी आहे 11 सालनि खां जेके वेठा आहिनि थिया ऐं अरबे खरबे रुपया हींअर सिंध जो आवाम जेको हमेशह जॾहिं हुनजे पुछ ते लत थो पवे, हींअर भला जेको जहिड़ो हले थो पियो मर्कज़ में, उहो को जहिड़ो नज़रियाती जहिड़ो आहे छा? उनखे जेको रंग ॾिनो थो वञे त हीउ फिलाणो ज़ुल्म आहे, मसइलो त तव्हां धाड़ा आया आहिनि, तव्हां फुरूं आयूं आहिनि, तव्हां ही जूस खपाईंदड़ माण्हूअ जे अकाउंट मां बिलियंस रुपीज़ था ट्रांसफर थियनि, रेड़े वारे खां बिलियंस रुपीज़ ट्रांसफर था थियनि। हालत तव्हांजे शहरनि जी ॿिए शहर खे छॾे था ॾियो, पंहिंजो हैदराबाद शहर सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे न, तव्हां वाधू वाह जी हालत कोन ॾिठी आहे। सही ड्रेनेज सिस्टम खे ओपन करे छॾियो अथनि ऐं असांजी सिविलाइज़्ड क़ौम जी जेका आहे सा ही तव्हांजो असांजो फूड स्ट्रीट लॻो पियो आहे, गटर जो पाणी ओपन आहे ऐं असांजो फूड स्ट्रीट आहे। घणा MP ऐं MNA ऐं सेनेटर हुकूमती धुर जा हिते रहनि था पिया हैदराबाद ऐं कासिमाबाद में, उन्हनि खे छा डेवलपमेंट जी मद में पैसा कोन मिलंदा आहिनि? उन्हनि जा तव्हां वञी बायोडेटा चेक कंदव त अंग अखर ख़बर पवंदी त कंहिंखे केतिरा किरोड़ मिलिया, उहे किथे ख़र्च थिया, उहे हिते हैदराबाद कासिमाबाद यादि कोन थो अचे। त हुननि जो कॾहिं बि जेका हीअ बदकिस्मती आहे या सिंध जी अवाम जी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेका सिंध खे सिंध कार्ड इस्तेमालु कंदड़ जेका धुर रही आहे माज़ीअ में हमेशह खां वठी, जॾहिं बि सिंधनि पुछ ते लत पवंदी आहे, सिंधी 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 लाड़काणे ऐं लाहौर जो फ़र्क़ु ॿुधाइण वारी पार्टी जे लाइ कॾहिं बि अवाम हुनजो मुख्य मसइलो रहियो ई कोन्हे त को एड्स ख़तमु थियणु खपे। 20 साल खां जीअं साईं ॻाल्हि कई, 20 साल पहिरीं हिननि पैसा वरिता आहिनि। साॻियो हेपेटाइटिस C जे जेको स्टॉप प्रोग्राम हुयो, उहो बि 15-20 सालनि खां पियो थो हले, जीअं वञी अंग 40% माण्हुनि ते पहुचाए छॾियो आहे। जेके बि संदनि जा अंग खरनि जेकॾहिं के अणधुरे इदारे खां तहक़ीक़ात कराई वञे त शायदि इहो एवरेज अञा वधीक थी वञे। एड्स खां वठी हेपेटाइटिस C खां वठी पाणी 80% सुप्रीम कोर्ट जी रिपोर्ट आई आहे त 80% जेको पाणी असांखे मिले थो उन में ही गटर जो पाणी शामिल आहे, जंहिंजो असां ही बिल पिया था भरूं, जेके शहरनि में रहिया पिया आहियूं, टैक्सिस ॾियूं था। हर लिहाज़ खां थिए थो, ॾिसो उन में घण तरफ़ा थियनि था, उन में खोड़ सारा मामला थियनि था जिन ते गॾियल तौर ते निकिरजे थो। ऐं शुरू खां वठी रहियो आहे अवामी तहरीक, ख़ुसूसन अवामी तहरीक सिंध जा बुनियादी न जेके वॾा वॾा मसइला, पर जेके शहरी सतह ते मसइला थियनि था, तव्हां जेकॾहिं जांच कंदो, हा उहा हाणे ॿी ॻाल्हि आहे त उहा असांखे अख़बारनि में बदकिस्मती सां सिंधी अख़बारूं असांजे दोस्तनि खे छा
चवां जीअं हाणे पलीअ साहिब जी कल्ह टियों ॾींहुं वरसी थी त ख़बर पई त किथां नाला गुम हुआ किथां जलसो गुम थी वियो हाणे उनजा पंहिंजा हिकिड़ा मामला थियनि था की ॾुखायूं पर कमु कंदड़ खे को रोके नथो सघे पर कमु हले थो सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदो जेकॾहिं त अवामी तहरीक अवामी मसइलनि ते निकिती आहे गॾोगॾु माण्हुनि सां जिते बि मसइलो को थिए थो पंहिंजी वसियतार तोड़े जो असां वटि वसीला थोरा आहिनि ऐं चवंदो आहियां असां पंहिंजे उहो जेको बि असीं पोरियो कयूं था पंहिंजे ॿार जो उहो रिस्क हिकिड़ो गिरह घटाए ऐं असीं ओॾां वञूं था छाकाणि त असांजो हिननि वांगुरु को बिलियंस ऐं क्लियंस कोन्हे नई वरी असीं सियासत खे को धंधो करे पिया करियूं जेकी जीअं ही सिंध जो शाहूकार जेको फ्यूडल क्लास आहे करे थो पियो तंहिं करे उहो अञा वधाइणु खपे असांजी ॻाल्हि निसाब ऐं मुताबिक़ छा थियणु घुरिजे छा थियणु घुरिजे जो सिंध दोस्त धुरियूं वरी एक्टिव थियनि सिंध में ॾिसो अॻे केॾा वॾा जलसा थींदा केॾी कॉम्प्रेस सियासत सिंध दोस्त धुरियुनि जी सियासत ताक़तवर हूंदी छा थियणु घुरिजे मां जी सवेर गुज़ारिश कई त पहिरियों त हिननि खे पंहिंजो हिकिड़ो अलॻि तशख़ुस रखणु खपे हा पर चङो माण्हू चवंदा त ट्रेन उहा निकिरी वई जो दौर गुज़री वियो न मतिलबु थी सघे थो छो त गैप आहे हा माना हिकिड़ो वॾो स्पेस मौजूदु आहे पॉलिटिक्स में ख़ासि तौर ते पूरे पाकिस्तान में ऐं सिंध में बि उहा शइ मौजूदु आहे जेकॾहिं माण्हू उनखे प्रॉपर तरीक़े सां ऑर्गनाइज़्ड वे में ज़ाहिर आहे उन में रिसोर्सिस खपनि तव्हांखे टाइम खपे काफ़ी शयूं आहिनि पर ज़ाहिर आहे जॾहिं असां इहा दावा कयूं था त असां नज़रियाती आहियूं सिंध दोस्त आहियूं त पोइ उहो तव्हांखे करिणो पवंदो ऐं अलॻि तशख़ुस सां का ज़रूरत न आहे तव्हां GDA सां बीहो या अपोज़िशन में PP सां बीहो त उन में तव्हां ग़ाइब थी था वञो ऐं ॿियो जेको मिसट्रस्ट माण्हुनि जो थिए थो उहो अक्सर ईअं थियो आहे त असांजा जेके क़ौम परस्त आहिनि उहे पंहिंजनि इलाइक़नि में उन्हनि ई वॾेरनि खे वोट था कराइनि माना ईदर वे माना उन्हनि जो को तरीक़ो इहो आहे त भई उन्हनि खे इजाज़त आहे लोकल जेको फ़ैसिलो पाण कनि उन पार्टी खां मथे कोन थो अचे चलो ठीकु आहे ॾुखियो अमल आहे तव्हां पंहिंजा कैंडिडेट हरनि नथा बीहारे सघो ज़ाहिर ही पावर पॉलिटिक्स आहे पैसे जी पॉलिटिक्स आहे पर घटि में घटि तव्हां हिकिड़ी अलॻि शइ पंहिंजी त रखो न जंहिंजे करे तव्हांखे माण्हू सम्झनि त न भई हीअ ट्रस्ट वारा माण्हू आहिनि कमु वारा माण्हू आहिनि भॼण वारा न आहिनि त हू तव्हांजो घटि में घटि एतिरो एतमाद सां बीहंदा त सही तव्हां सां ऐं तव्हांजे लाइ हू अॻिते गॾींदा जेसि ताईं तव्हां अलॻि तशख़ुस पंहिंजो नथा करे सघो पंहिंजो अलॻि स्पेस बि आहे उहो तव्हां क्लेम नथा करे सघो हा उन्हनि सां रहंदा पोइ इहो थींदो मां कीअं मञा त भई अयाज़ लतीफ़ अली जो वॾो भलो माण्हू आहे उहो बीठो आहे अहिड़नि माण्हुनि सां जेके भोज सां गॾु रहिया आहिनि या हर इक़्तिदारी सियासत में उहो रहिया आहिनि त ईअं साईं हाणे छा थियणु घुरिजे साईं ॾिसो जीअं सवेर मूं ॻाल्हि कई त मूंखे ऐं पुरुमीद आहियां ऑप्टिमिस्टिक आहियां मूंखे सचपच सिंध जे नौजवान मां तमामु घणी उमेद आहे जेको मां ॾिसां थो जेको असीं हेठि वञूं था फील्ड में त असांखे नज़र थो अचे सिंध जो नौजवान हाणे छाकाणि त ॾिसो हीउ जेको इंफॉर्मेशन जो दौरु आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो दौरु आहे हाणे सोर्स ऑफ इंफॉर्मेशन वधी विया आहिनि हाणे ॻाल्हियूं महदूद कोन थियूं रखे सघजनि लिकाए कोन थियूं सघजनि हीअ जेका बि ॻाल्हि आहे हिकिड़े सेकेंड जो रुॻो आहे देरि जेकॾहिं गूगल ते माण्हू क्लिक थो करे त उहे सभु हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते अची थो वञनि त उहो अणवाक़ुफ़ कोन्हे त हीउ वहिंवार कीअं पियो हले ऐं इहे ॻाल्हियूं ऑल अराउंड द वर्ल्ड हाणे हलनि थियूं पियूं सिस्टम हलियो कीअं आहे पहिरें ॾींहं खां वठी हिन मुल्क जो वहिंवार हलायो कीअं वियो आहे ऐं जेके मज़लूम क़ौमियतूं आहिनि उन्हनि जे वसीलनि जे मथां जेके राता हया विया आहिनि उहा ॻाल्हि का हाणे ॻुझी कोन्हे का त सिंध जो नौजवान तमामु घणो मुतासिर आहे कॉम्प्रेस सियासत खां जेके पंहिंजे वतन खे पंहिंजे मज़लूम अवाम जे हक़नि खे बचाइण जे लाइ अॻियां अचनि था ऐं असां सां घणघुरा थी असां सां हर मूंखे त यादि आहे त जिते बि दावत ॾिनी आहे जेको बि हुननि जे हणावणा थी सघे थो हुन में शिरकत उहो ज़रूरु कनि था ऐं असांखे मूंखे मुस्तक़बिल तमामु सुठो नज़र अचे थो पियो ठीकु आहे तव्हां ॿई तमामु घणी महिरबानी ॾाढी ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडे खे इजाज़त ॾींदा